पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइयुनि खे ख़ुशि आमदी। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो त पंजाबी ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पुॼी चुको आहे। पंजाबी ड्रामे जी जेका कास्ट तव्हां ॾिठी पोइ कहाणी ॾिठी, हाणे तव्हांखे हिकु नओं रुख ड्रामे में ॾिसणु वटां मिलंदो। छो त हाणे हिकु त चाकर ख़ान जी घरवारी ते बद किरदार जो दाग़ लॻाइण वारी आहे हसीना बेगम, ऐं हेॾां जेको आहे क़ासिम उन हसीना बेगम खे ज़लील बि करण वारो आहे। पैसा वठंदो, इन खे ब्लैकमेल करे रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे, ऐं इन खे ख़्वार बि कंदो। बहरहाल उन खां सांवल वरी बि जो आहे न थोरो लेट सही, लेकिन क़ुर्बान खे पकड़ण में कामयाबु थींदो। वक़्ती तौरु क़ुर्बान कामयाबु आहे, पोइ सांवल इन खे पकड़े वठंदो। फ़िलहालु हू हसीना बेगम खे ज़लीलो ख़्वार ॾाढो कंदो। चाकर ख़ान परेशान थी वेंदो त इहो हथु छो नथो अचे क़ुर्बान क़ासिम इहो हथु छो नथो अचे। इहो क़ासिम जेको आहे हसीना बेगम खे ज़लील कंदो। इन क़ासिम खे सांवल ज़रूरु पकड़ींदो। मां नाले में भुल थी वई दोस्तो, नालो खणण में इन जी ग़लती जी माफ़ी। बहरहाल ड्रामो हिकु हाणे बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। असांखे ॾींदा आहियूं इजाज़त दोस्तो। अगरि अपडेट सुठी लॻे त दासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।